अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु को हिकु अहम टॉपिक आहे जंहिंजे बारे में काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे असां ॾिठो त अक्सर सवाल पिया कंदा आहिनि त यूट्यूब ते वीडियो अपलोड करण जो दुरुस्त तरीक़ो कहिड़ो आहे ऐं यूट्यूब ते वीडियो अपलोड करण जो सही टाइम कहिड़ो आहे। उन में टाइटल जेको आहे उहो कीअं लिखिजे, टाइटल में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लिखिजनि, डिस्क्रिप्शन जेका आहे उहा कीअं लिखिजे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लिखिजनि, टैग्स में जेको आहे उहो छा छा लिखणु खपे ऐं उहे टैग जेके आहिनि उहे किथां खां हथु करणु खपनि। ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त जेको आहे एंड स्क्रीन जेका हुजे थी उहा कीअं लॻाईंदासीं ऐं उन में कार्ड्स जेके आहिनि उहे कीअं ऐड कंदासीं। त हाणे जॾहिं इहे शयूं जॾहिं पाण वन बाय वन जेको आहे उहो सिखंदासीं ऐं सम्झंदासीं त लाज़मी ॻाल्हि आहे उहो स्टेप बाय स्टेप शयुनि खे सम्झाइण में थोरो टाइम लॻे थो। त उन जे करे वीडियो जेके आहिनि उहे ढिघियूं थियनि थियूं ऐं दोस्त जेके आहिनि 2 मिंट 3 मिंट वीडियो ॾिसी छॾे ॾींदा आहिनि। त उन खां पोइ नुक़सानु उन्हनि जो ई थींदो आहे, त पोइ साॻिया सवाल उनजे ज़हन में रहिजी था वञनि त जीअं उहो वीडियो त अपलोड करे था छॾनि पर उन्हनि मां कहिड़ो ऑप्शन आहे उनखे टिक करिणो आहे कोन्हे करिणो, अगरि टिक कयो त उनजो मतिलबु छा आहे, अगरि टिक न कयोसीं त उनजो मतिलबु छा आहे, उन जो असांजे व्यूज़ ते वीडियो ते जेको आहे उहो कहिड़ो उनजो असरु पवंदो। इन्हनि शयुनि खे सिखण ऐं सम्झण खां बिना जेको आहे उहे कमु कनि था ऐं पोइ जेको आहे वरी बि पुछनि था त असांजा जेके आहिनि उहे व्यूज़ कोन था अचनि ऐं या उहे पुछनि था त यार हिन शइ जो मक़सदु छा हो, त उहे वन बाय वन जेके आहिनि उहे शयूं डिस्कस कंदासीं। त बहितर आहे तव्हां पूरी वीडियो ॾिसो, इन शइ खे सम्झी वठो त हमेशह जे लाइ तव्हांजो हिकिड़ो ज़हन क्लियर थी वञे त दुरुस्त तरीक़ो हीअ आहे, हिन शइ में हिते ही असांखे करिणो आहे। त हाणे हलो था मोबाइल जी स्क्रीन ते ऐं वन बाय वन शयूं जेके आहिनि उहे डिस्कस करियूं था। दोस्तों, त हाणे पाण आया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते ऐं जेॾी महिल पाण मोबाइल जी स्क्रीन ते अचूं था त हितां खां पाण खे टे तरीक़ा जेके आहिनि उहे मिलनि था, उन्हनि सां पाण वीडियो अपलोड करे सघूं था। पहिरियों इहो त डायरेक्ट यूट्यूब में ई अपलोड करे सघूं था। ॿियो तरीक़ो इहो आहे त असीं यूट्यूब स्टूडियो में वञी उतां खां वीडियो खे अपलोड करे सघूं था। टियों तरीक़ो इहो आहे त गूगल क्रोम मां वञी असीं वीडियो खे अपलोड करे सघूं था। पर हिते ॿ कम अहिड़ा आहिनि जेके लाज़मी असांखे गूगल क्रोम ते ई वञी करणा पवनि था। उहे यूट्यूब मां डायरेक्ट अपलोड करणु या वाई टी स्टूडियो मां डायरेक्ट अपलोड करण सां उहे ॿ ऑप्शन जेके आहिनि जंहिंमें कार्ड लॻाइण ऐं एंड स्क्रीन लॻाइण उन लाइ असांखे लाज़मी आहे त गूगल क्रोम ते ई वञिणो पवंदो। इहे सभु शयूं वन बाय वन सिखंदासीं। त पाण हलूं था वाई टी स्टूडियो ते। जीअं तव्हां हिनखे ओपन कंदो त तव्हांखे हिते पहिरीं प्लस जी जेका आहे उहा साइन नज़र अचे थी। इन ते तव्हां जीअं ई क्लिक कंदो त हिननि मंझां का बि जेका वीडियो तव्हां अपलोड करणु चाहियो था उन ते क्लिक कंदो त उहा वीडियो जेका हिते अची वेंदी। त पहिरियों ई स्टेज जेको आहे उहो असां वटि अचे थो, तव्हां पंहिंजी वीडियो ते का थंबनेल लॻायो, जीअं हिते ई पेन जो निशान ठहियलु आहे इन ते तव्हां हिते क्लिक करे ऐं पंहिंजी जेका बि तव्हां थंबनेल ठाहे रखी आहे उन मंझां वञी जेका थंबनेल तव्हां सेलेक्ट कंदो त उहा थंबनेल हिते लॻी वेंदी। त ॿियो अहम ऐं इम्पोर्टेंट कमु आहे टाइटल। ऐं टाइटल जेको आहे उहो कॾहिं बि तव्हां पंहिंजे तरफ़ां न लिखिजो। टाइटल हमेशह तव्हां यूट्यूब ते वञी सर्च करियो, जंहिं बि टाइप जी तव्हां वीडियो ठाही आहे उन वीडियो जे टाइप जा लफ़्ज़ लिखी हुते सर्च करियो त माण्हू अहिड़े क़िस्म जी वीडियोनि खे कहिड़नि नालनि सां ऐं कहिड़नि तरीक़नि सां ॻोल्हीनि था। पोइ उते तव्हां ॾिसो तव्हांखे जाम सारे सजेशन मिलंदी। या पोइ उनजो ॿियो तरीक़ो इहो आहे त असां पंहिंजी ॿी जेका हिन चैनल ते असां वीडियो रखी आहे उन में यूट्यूब ट्रेंड्स जे बारे में ज़िक्र कयो आहे। उतां खां वञी तव्हां पंहिंजे लाइ पहिरीं त सुठो को टाइटल पंहिंजी वीडियो जे हिसाब सां ॻोल्हियो। उहो टाइटल जेको आहे हिते अची तव्हां लिखंदो ऐं हिते टाइटल जेको आहे उहो वधि में वधि पाण 100 लफ़्ज़नि जो जेको आहे उहो लिखी सघूं था। 100 लफ़्ज़नि खां मथे नथा लिखी सघूं। हाणे हिन में पहिरीं पुछे थो त क्रिएट अ टाइटल, माना हिकिड़ो टाइटल पंहिंजो जेको आहे उहो ठाहियो। उन खां पोइ कंहिं चैनल खे जेको आहे उहो तव्हां मेंशन करे सघो था। त हिकिड़े स्क्रीनशॉट में मूं अॻु में ई लिखी रखिया आहिनि। जीअं हीअ तव्हां ॾिसो त मूं हिकिड़ो पहिरीं इंग्लिश में लिखियो आहे, उन खां पोइ सिंधी में लिखियो आहे ऐं पोइ हिकु हैशटैग लॻायो आहे ऐं उन खां पोइ मूं सेम मुंहिंजे ई चैनल खे जेको आहे @ ॾेई मेंशन कयो आहे। त इहे जेके ॿ शयूं आहिनि हैशटैग ऐं चैनल खे मेंशन करणु, इहे ॿई को एॾो ख़ासि ज़रूरी कोन्हे। हिते जेका अहम ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी वीडियो जो जेको टाइटल आहे उहो सर्चेबल हुजे, जंहिंखे माण्हू ॻोल्हींदा हुजनि यूट्यूब ते। ऐं उन खे तव्हां कोशिशि करे पहिरीं सॼो सारो लिखो। पोइ अगरि तव्हां वटि लफ़्ज़ बची था पवनि त पोइ तव्हां हैशटैग ॾेई छॾियो। पोइ बि अगरि लफ़्ज़ बची था पवनि, तव्हां वटि गुंजाइश आहे त पोइ चैनल तव्हां मेंशन करे छॾियो। अदरवाइज़ इन्हनि ॿिन्ही शयुनि जी का एॾी ख़ासि ज़रूरत कोन्हे। पर ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त हिते इहे टे कमु करे सघिजनि था। हिकिड़ो त टाइटल लिखी सघिजे थो, हैशटैग ॾेई सघिजे थो ऐं कंहिं चैनल खे जेको आहे उहो मेंशन करे सघिजे थो। अगरि हिकिड़ी वीडियो जा ॿ टाइटल आहिनि, जीअं हिते तव्हां ॾिसो था, हिकिड़ो इंग्लिश में हिकिड़ो सिंधी में, अगरि अहिड़ो ध्यानु तव्हां वटि आहे त पोइ उनखे विच में सेपरेटर ॾेई इन्हनि ॿिन्ही खे अलॻि कबो आहे त जीअं यूट्यूब खे ख़बर पए त हीअ ॿई अलॻि अलॻि शयूं लिखियलु आहिनि। इन खे लिखण जे लाइ तव्हांजी हिते वेंदो पंहिंजे कीबोर्ड ते ऐं कीबोर्ड ते हिते क्लिक कंदो, वरी हिते क्लिक कंदो त हाणे हीअ लाइन अची वई।
तव्हां थी सघे थो त थोरा घणो जेको आहे उहो कीबोर्ड जी सेटिंग चेंज हुजे, अदरवाइज़ इन खे आणण जो इहो ई तरीक़ो आहे। त चवण जो मक़सदु इहो त टाइटल में वधि जेका तव्हां चओ न बिल्कुलु प्रो लेवल ते असीं वञी जेकॾहिं कुझु कमु करियूं त इहे 3 कम थी सघनि था। पर उन में लिमिट तव्हां वटि सिर्फ़ु इहा आहे त हिन में तव्हां 100 लफ़्ज़ लिखी सघो था, इन खां वधीक न। जी दोस्तो, उन खां पोइ हिते ॿियो अहम जेको आहे उहो कम असां वटि जेको आहे उहो अचे थो डिस्क्रिप्शन। ऐं जेॾी महिल बि तव्हां डिस्क्रिप्शन जेका आहे उहा लिखण लाइ वियो त कोशिशि कजो उन जी शुरू वारी लाइन आहे या उन में वीडियो जो जी काफ़ी दोस्त चवंदा आहिनि वीडियो जी टाइटल लिखी छॾियो जेको सेम हो उहो। पर आउं तव्हांखे चवां त इन में कोशिशि करे का अहिड़ा मीनिंगफुल लफ़्ज़ जेके आहिनि उहे शुरूआती लफ़्ज़ जेके आहिनि उहे तव्हांखे लिखणा आहिनि। उन जी वजह इहा आहे जीअं हिते तव्हांखे आउं स्क्रीनशॉट ॾेखारियां त हाणे हिते ई तव्हां ॾिसो था त ही मूं जेको टाइटल जा जेके मुंहिंजा आख़िरी लफ़्ज़ आहे न उन्हनि खे हिते खणी आयो आहे। छो जो हिते मोर ते वञी तमामु घटि माण्हू जेके आहिनि मोर ते क्लिक करे तव्हांजी डिस्क्रिप्शन पढ़ंदा, उन जे करे हीअ जेका शुरू में मोर खां पहिरीं जेके ही लफ़्ज़ अचनि पिया इहे डिस्क्रिप्शन मंझां अचनि पिया। त कोशिशि करे इहे तव्हांजे स्टार्टिंग वारा जेके वर्ड आहिनि उहे इंतिहाई अहम ऐं ख़ासि ऐं मीनिंगफुल हुजनि। त जीअं हिते तव्हांजी जेका शइ टाइटल में अगरि का रहिजी वई डिस्क्राइब न करे सघियो त उहो हितां खां शो थी वञे जो ही हिते गॾो गॾु नज़र ईंदा आहिनि। उन खां पोइ डिस्क्रिप्शन जेका आहे उन में लिखण में जेको आहे उहो का ख़ासि तकड़ि न कंदा करियो। तव्हां चैट जीपीटी तां लिखायो या मेटा तां लिखायो, पर उन्हनि सॉफ्टवेयरनि खे बि मुकमल गाइड करो त तव्हांजी वीडियो में तव्हां पहिरें सेकंड खां वठी आख़िरी सेकंड तक छा ॿुधायो आहे, छा कयो आहे, हिन वीडियो में छा-छा आहे, उहा सभु शइ हुनखे ॿुधायो। तंहिंखां पोइ ई हू तव्हांखे का बहितरीनु डिस्क्रिप्शन जेका आहे उहो लिखी ॾींदो। इन लिखण में का कंजूसी न कंदा करियो। इन जे करे जो कोशिशि करे 200 वर्डनि जी लिखो। जो गूगल जो जेको सर्च इंजन आहे उहो जेको आहे 200 वर्ड्स खां घटि जी अगरि डिस्क्रिप्शन आहे त उनखे डिटेक्ट कोन कंदो आहे, उनखे अॻिते प्रोमोट कोन कंदो आहे। तंहिंजे करे कोशिशि करे 200 लफ़्ज़नि जी लिखो। पुराणा चैनल जेके आहिनि जंहिंजा लखनि में जेके आहिनि सब्सक्राइबर आहिनि उहे अगरि हिनखे ब्लैंक बि छॾे ॾींदा तब कमु हली वेंदो। पर तव्हां कोशिशि करे जेके न्यू यूट्यूबर आहिनि उहे का बि कमी न छॾिजो जो ईअं न थिए जो तव्हांजा व्यूज़ जेके आहिनि उहे घटिजनि। उन खां पोइ जेको आहे डिस्क्रिप्शन में जेको आहे ॿिया कहिड़ा कहिड़ा कमु करे सघिजनि था हिते हिकिड़ो त इहो थी वियो सॼी वीडियो जे बारे में पूरी तफ़सील अची वई। उन खां पोइ जेको आहे हिते बि तव्हां सेम कहाणी करे सघो था। हैशटैग जेके आहिनि उहे ॾेई सघो था जीअं पाण हींअर ॻाल्हायूं पिया त यूट्यूब ते जेको आहे उहो वीडियो कीअं अपलोड कजे त पाण ॾेई सघूं था। हाउ टू हाणे ही पाण ई ॾिए पियो हाउ टू अपलोड शॉर्ट्स, ठीकु आहे, हाउ टू अपलोड। त इहे मतिलबु तव्हांखे सजेशन्स ही ऑटोमेटिक ॾींदो रहंदो। उन सजेशन में बि ध्यानु रखिणो आहे त हेठि तव्हां ॾिसंदव हिते ॿुधाए थो त इन जेको कीवर्ड आहे इन कीवर्ड ते टोटल 4700 वीडियोज़ आहिनि ऐं इन कीवर्ड सां रिलेटेड जेको आहे 1900 जे क़रीब जेके आहिनि उहे चैनल मौजूदु आहिनि। त हिते तव्हांखे वीडियोज़ जी तादाद ॿुधाईंदो त इन हैशटैग ते केतिरियूं वीडियो आहिनि या केतिरा चैनल आहिनि। इन मञा तव्हांखे हिकिड़ो अंदाज़ो थी सघे थो त हिन कीवर्ड ते जेको आहे उहो केतिरो कॉम्पिटिशन आहे, केतिरो मुक़ाबिलो आहे। ठीकु आहे, त ईअं तव्हां 5 6 7 जेतिरा कीवर्ड हिते ॾियणु चाहियो था उहे हिते कीवर्ड्स ॾियो। उन खां पोइ जेको आहे क्यूरीज़ जेके आहिनि उहे लिखी सघो था या रिलेटेड जेके आहिनि उहे कीवर्ड जेके आहिनि उहे लिखी सघो था। जीअं पाण हिते लिखी छॾियो आहे रिलेटेड कीवर्ड्स। इन खां पोइ हिते डबल कॉमा जेका आहे उहा तव्हां ॾेई हाणे जेके हिन सां रिलेटेड वर्ड्स आहिनि उहे तव्हां हिनखे ॿुधाए सघो था। त मुंहिंजी जेका वीडियो आहे उहा इन मुतालिक़ आहे त हाउ टू अपलोड वीडियो ऑन यूट्यूब। ईअं हिकिड़ो थी वियो, पोइ ॿियो, पोइ टियों उहे तव्हां ॾेई सघो था। हिते बि अगरि तव्हां कंहिं चैनल खे मेंशन करणु चाहियो जीअं ही पाण हेठि लिखियो त ऑटोमेटिक अची वियो त हीअं जेको आहे उहो चैनल खे मेंशन करे सघिजे थो। पर इहो ज़रूरी न आहे कंहिं चैनल खे मेंशन करियो। पंहिंजी डिस्क्रिप्शन जेका आहे उहा कंप्लीट लिखो। उन खां पोइ अगरि हिते तव्हां हैशटैग ॾियणु चाहियो था त उहे लिखो। उन खां पोइ अगरि तव्हां हिते के कीवर्ड्स उन सां रिलेटेड लिखणु चाहियो था त इहे लिखी सघो था। त इन सां तव्हांजी डिस्क्रिप्शन जेका आहे उहा मुकमल थी वेंदी। जी उन खां पोइ असां वटि जेको आहे ऑप्शन अचे थो अनलिस्टेड। त हाणे हीउ जेको अनलिस्टेड ऑप्शन आहे इन ते तव्हां कोशिशि करे हमेशह पंहिंजी वीडियोज़ खे जेको आहे अपलोड करणु वक़्तु जेको आहे अनलिस्टेड रखंदा करियो। त ईअं न थिए त पाण जीअं हितां खां अपलोड जो क्लिक करियूं ऐं उहा जेका आहे उहा पब्लिक ते थियलु हूंदो तव्हांजो बाय डिफॉल्ट। त उहा ईअं न थी वञे तव्हांजी वीडियो डायरेक्ट पब्लिक थी वञे। अञा पाण हुन ते हैशटैग कोन लॻाया, टाइटल कोन लिखियोसीं, डिस्क्रिप्शन कोन लिखी, ॿियूं उन जी ज़रूरी सेटिंग्स कोन कयूं, एंड स्क्रीन कोन लॻाईसीं, अञा कार्ड्स कोन लॻाया, ईअं न हो असांजी वीडियो जेका आहे
उहा पब्लिक थी वञे। उनजे करे हमेशह वीडियो खे जेको आहे उहो अनलिस्टेड रखंदा करियो। अनलिस्टेड जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहा वीडियो जेका आहे उहा कंहिंखे बि जेको आहे उहो शो कोन थींदी जेसि तक तव्हां उनखे पब्लिक न कंदो। उन खां पोइ हिते ॿियो ऑप्शन जेको आहे उहो अचे थो असां वटि प्राइवेट। हाणे प्राइवेट में इहो हूंदो आहे त उहा वीडियो जेका आहे उहा तव्हांजे कॉन्टेंट में जेको आहे उहा शो थींदी रहंदी। ऐं उन खां पोइ जेको आहे जंहिं माण्हू खे तव्हां इन जो लिंक मोकिलींदो सिर्फ़ु उहो माण्हू ॾिसी सघे थो। माना हिकिड़ो तव्हां ॾिसी सघो था, ॿियो जंहिं माण्हू ॾे लिंक मोकिलींदो उहो माण्हू जेको आहे इन वीडियो खे ॾिसी सघे थो। ऐं पब्लिक जो जेको आहे ऑप्शन उहो इहो हूंदो आहे त तव्हां डायरेक्टली जेको आहे उहो वीडियो खे पब्लिक करे छॾियो। उन खां पोइ जेको आहे टियों ऐं इंतिहाई अहम आहे त हिते जेको शेड्यूल। हाणे शेड्यूल ईअं थींदो आहे त मिसाल जे तौर ते मूंखे हींअर टाइम मिली वियो या मूं वटि हींअर वाईफाई वग़ैरह जी नेट जी जेका आहे उहा स्पीड सुठी आहे त आउं जेको आहे हितां खां हींअर वीडियो अपलोड करे छॾियां, पर आउं चाहियां थो त उहा हींअर पब्लिक न थिए। त उहा आउं सिर्फ़ु अपलोड करे छॾंदुसि ऐं हिते हिन में शेड्यूल में उहा तारीख़ उहो टाइम ॾेई छॾंदुसि त इहा मुंहिंजी कॾहिं ऐं कहिड़े टाइम ते जेको उहा पब्लिक थिए। तो मिसाल जे तौर ते तव्हां कहिड़े एरिया में वञो पिया जिते इंटरनेट जी सहूलियत कोन हूंदी ऐं वीडियो 3 ॾींहं खां पोइ अपलोड करणी आहे, त उहा अॼु तव्हां वटि तयारु पई आहे त अॼु ई अपलोड करे टाइम 3 ॾींहंनि खां पोइ जो हुन में सेट करे छॾियो त उहा ऑटोमेटिकली उन टाइम ते जेको ऑटोमेटिक पब्लिक थी वेंदी तव्हांजी। उन खां पोइ ॿियो जेको ऑप्शन उहो असां वटि अचे थो ऑडियंस जो। ऑडियंस में तव्हां जॾहिं वेंदो तव्हांखे हिते ॿ ऑप्शन मिलंदा। हिकिड़ो त तव्हां जेकॾहिं कयो था यस मेड फॉर किड्स त मतिलबु इन जो हूंदो त उहो वीडियो जेका आहे उहा वॾनि खे घटि सिर्फ़ु ॿारनि खे ई सजेस्ट कंदो, पर उते तव्हांखे वधीक पाबंदियूं आहिनि। न उनजी पूरी जेका आहे उहा तव्हांखे पॉलिसी पढ़णी पवंदी त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां ॿारनि खे नथा ॾेखारे सघो अगरि तव्हां मेड फॉर किड्स कयो आहे। जीअं छुरी, चाकू, को ब्लेड वग़ैरह माना रतु बांधल अहिड़े टाइप जी जेको शइ या काड़ी हरकत हुन में जेको ॿार कनि त उनखे नुक़सानु पुॼे, इन टाइप जी जेके आहिनि उहे जाम पॉलिसियूं लागू थींदियूं तव्हां ते अगरि तव्हां हिते कंदो यस मेड फॉर किड्स। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं तव्हां कंदो नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, इन जो मतिलबु हूंदो त हीअ जेका वीडियो आहे उहा असां ॿारनि जे लाइ नाहे ठाही, ही वॾनि जे लाइ। उन खां पोइ हिते ॿियो असां वटि ऑप्शन अचे थो एज रिस्ट्रिक्शन। हिन में इहो आहे त को अगरि अहिड़ो ग़लति सलत कॉन्टेंट आहे तव्हांजे वीडियो में जेको तव्हां चाहियो था त माण्हू पंहिंजी फैमिली वग़ैरह सां गॾु न ॾिसे, या 18 सालनि खां वॾा वारा जेके एडल्ट हूंदा आहिनि उहे उनखे ॾिसनि, त पोइ तव्हां हितां खां उनखे यस करे सघो था। अगरि अहिड़ी का शइ न आहे त पोइ बहितर आहे त हिनखे नो ते ई रहण ॾियो। जी, उन खां पोइ जेको आहे ॿियो ऑप्शन हिते असां वटि अचे थो एड टू प्ले लिस्ट। इन मां मतिलबु इहो हूंदो त अगरि तव्हांजी का प्ले लिस्ट ठहियलु आहे, मुख़्तलिफ़ जीअं माण्हू ठाहींदा आहिनि, जेकॾहिं मुंहिंजे चैनल आहे उन में हिकिड़ी यूट्यूब सिखण जे बारे में वीडियोस जेके आहिनि उहे रखां थो। ॿियूं जेके आहिनि उहे कंहिं ॿी कैटेगरी जूं वीडियोस जेके आहिनि उहे रखां थो। टियूं जेके आहिनि या उन्हनि खे लेसन वाइज़ त बाबा हीअ जेको आहे असां कोर्स लॉन्च कयो, हिकिड़ो कोर्स जेको आहे उन में मोबाइल जे बारे में सेखारियूं पिया, हिकिड़े में कंप्यूटर जे बारे में सेखारियूं पिया, त उन्हनि जो प्ले लिस्ट ठाहे उन में उन कैटेगरी वाइज़ जेको आहे उहो करे सघिजनि थियो। अगरि अहिड़ो तव्हांजो कंटेंट आहे त लाज़मी प्ले लिस्ट ठाहे उन में रखो, जो कॾहिं कॾहिं प्ले लिस्ट ई वायरल थी वेंदी आहे। उन खां पोइ ॿियो जेको असां वटि ऑप्शन अचे थो, इन में काफ़ी दोस्तनि खे जेका आहे उहा कंफ्यूजन थिए थी अल्टर्ड कंटेंट। हाणे अल्टर्ड कंटेंट में इहो चए थो त अगरि तव्हां जी वीडियो जेका आहे उहा AI जनरेटेड आहे, मतिलबु उन में वॉइस जेको आहे उहो AI जो आहे, या तव्हां AI खां कुझु तस्वीरूं जनरेट करायो पोइ उन्हनि तस्वीरुनि खे गॾे का वीडियो ठाहे छॾी, या पूरी वीडियो ई कंहिं AI जी आहे त पोइ तव्हां उनखे यस करे छॾियो। इन में को इशू न आहे त को तव्हांजी मोनिटाइज़ेशन ते मसइलो ईंदो, व्यूज़ ते मसइलो ईंदो। बसि व्यूअर्स खे जेको आहे उहो हिकिड़ो मैसेज जेको आहे उहो थींदो त बाबा हीअ जेका आहे वीडियो या कंहिं रियल पर्सन या रियल जॻह जी न आहे। हिन में जेको आहे कान का हथरादू ज़हानत जी जेका आहे उहा कारीगरी कयल आहे। अगरि अहिड़ो कुझु आहे त यस करियो, अगरि न तव्हांजी पंहिंजी वीडियो आहे उन में रियल माण्हू आहिनि, का अहिड़ी कारीगरी न आहे त पोइ उनखे नो करे छॾियो। बाक़ी अगरि कुझु बैकग्राउंड में लोगो वग़ैरह ई उहो लॻाईंदो आहे, अहिड़ो कुझु जनरेट थियल आहे त उहो उन जो इशू न आहे। पर जेका वीडियो ई कहिड़ी शइ ते बेस करे थी, अगरि उहा जेको वीडियो में ॾेखारियो वञे पियो उहो ई AI जनरेटेड आहे, आवाज़ या तस्वीर जेको वीडियो में हले पियो, त पोइ जेको आहे उहो तव्हां हिनखे यस कंदो, अदरवाइज़ हिनखे बहितर आहे त नो ई करे छॾंदा करियो। जी, उन खां पोइ जेको आहे ॿियो ऑप्शन जेको आहे उहो हिते असांखे मिले थो त तव्हां जेका पंहिंजी वीडियो अपलोड कई आहे, छा इन खे को माण्हू जेको आहे रीमेक्स में कमु आणे सघे थो। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त का फनी वीडियो अचनि थियूं, उन में एंड में जेको आहे को खिल वारो क्लिप लॻाइनि था, को अहिड़ो त उहो जेको आहे कंहिं न कंहिं ते अपलोड कयो हूंदो, उन मंझां माण्हुनि कटे कटे उहे खयां आहिनि। त अगरि तव्हांजे कॉन्टेंट में बि अहिड़ो आहे ऐं तव्हां चाहियो था त माण्हू जेके आहिनि उहे भले मुंहिंजे हिन वीडियो मंझां को क्लिप कटे उनखे रीयूज़ करे सघनि था, या उनखे रीमेक्स रीयूज़ तो अलॻि शइ थी वई, रीमेक्स यानी उन में पंहिंजी का मिक्सिंग करे सघनि था, त पोइ तव्हां जेको आहे उनखे अलो कंदो। अगरि तव्हां चाहियो त न अहिड़ो कुझु बि जेको आहे उहो न हुजणु खपे,
त पोइ हिनखे डोंट अलो ते कंदव ऐं ॿियो हूंदो आहे आवाज़। त अगरि को अहिड़ो आहे त मां वीडियो कोन थो खणे पर आवाज़ तव्हांजे खे रीमेक्स करे थो। अगरि तव्हां अलो करणु चाहियो था त अलो करियो, अदरवाइज़ नो करे छॾंदा करियो। उन खां पोइ जेको आहे असां वटि ऑप्शन अचे थो एड पेड प्रमोशन लेबल। त ही जेको आहे इहो इन जे लाइ हूंदो आहे त छा तव्हां जेका पंहिंजी ही जेका वीडियोज़ अपलोड करियो पिया इन में तव्हां कंहिं प्रोडक्ट या कंहिं कंपनी जी जेका आहे उहा एडवर्टाइज़मेंट करियो पिया। जीअं मिसाल जे तौर ते आउं हिते ॿुधाए छॾियां त यार हीउ जेको आहे उहा रिकॉर्ड जेको हिकिड़े माइक तां करियां पियो ऐं माइक जेको फलाना परचेज़ कयो आहे, इन जो ॾाढो बहितरीनु आवाज़ु आहे ऐं मुंहिंजे बायो में उनजो लिंक आहे। तव्हां जेकॾहिं परचेज़ करणु चाहियो था त उन लिंक ते क्लिक करे परचेज़ करियो। अगरि अहिड़ी का तव्हां अहिड़े टाइप जी का प्रमोशन करियो पिया त पोइ हिते यस बि कंदो ऐं प्लस में उन प्रोडक्ट खे टैग बि कंदो। अदरवाइज़ जेको आहे असीं अहिड़ी का बि शइ कोन था करियूं त पोइ हिनखे हिते नो करे छॾंदासीं। उन खां पोइ जेको आहे ॿियो ऑप्शन अचे थो कमेंट्स जो, जेको हिते बाय डिफॉल्ट ऑफ थियो पियो आहे। हिनखे जेको आहे उहो तव्हां कोशिशि करे ऑन करे रखंदा करियो। उन खां पोइ हिन जे अंदरि जेको आहे कमेंट्स मॉड्यूरेशन इहो बि जेकॾहिं तव्हां लॻाइणु चाहियो त लॻाए सघो था। मिसाल जे तौर ते को हिते त हिन में घटि ऑप्शन अचनि था। हिते मूं बेसिक करे छॾियो आहे पर तव्हां हिनखे स्ट्राइक वग़ैरह ते बि करे सघो था। उहो जंहिं महिल गूगल क्रोम में हलंदासीं कहिड़ा लफ़्ज़ बि लिखी सघो था त जेके माण्हू जेके आहिनि न ॾियनि। जी काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जिन जी वीडियोज़ ते माना हू चवंदा आहिनि यार माण्हू जाम असांखे गारियूं ॾियनि था त पोइ गारियुनि वारा लफ़्ज़ हुते लिखी छॾंदा आहिनि। त उहा ही लफ़्ज़ जेको मुंहिंजे कमेंट्स में टाइप करे त उहा कमेंट्स जेका आहे सो पोस्ट कोन करे सघंदो। ऐं ॿी सूरत में इहो हूंदो आहे त ही पाण ई सिस्टम जेको आहे उनखे होल्ड करे छॾंदो। पोइ तव्हां उन कमेंट्स खे अलो कंदो त तव्हांजा जेके ॿिया व्यूअर आहिनि उन्हनि खे नज़र ईंदी। अदरवाइज़ जेको आहे ॿियनि खे उहा कमेंट्स नज़र कोन ईंदी। त असांजो अहिड़ो को कमु न आहे, तंहिंजे करे आउं हिनखे हिते बेसिक ते ई रखंदो आहियां। उन खां पोइ जेको आहे तव्हां हितां अपलोड जो बटन दॿाए सघो था, यानी डिस्क्रिप्शन ऐं टाइटल इहे लिखण खां पोइ जेको आहे तव्हां अपलोड कंदो। छो जो इन टाइम जंहिं टाइम पाण अपलोड करियूं था उन टाइम ई सिस्टम सॼी जांच करे थो। उन टाइम ते ई फ़ैसिलो थी थो वञे त हिन ही वीडियोज़ जेका आहे उहा कहिड़े माण्हुनि खे ॾेखारणी आहे ऐं केॾांहुं वञणी आहे, जो बार बार सिस्टम उनखे कोन पियो जांच कंदो आहे। तंहिंजे करे कोशिशि करे टाइटल डिस्क्रिप्शन ऐं ही जेके शयूं हिते अचनि पियूं, जेके शयूं जिते तव्हां फर्स्ट में ई अचनि थियूं त उहे तव्हां पहिरीं हिते जेको आहे उहो करे उन खां पोइ जेको आहे तव्हां अपलोड जो जेको आहे उहो बटन दॿाए छॾियो। उन खां पोइ जेको आहे वरी हली हिनखे एडिट कंदासीं। जीअं हिते तव्हां ॾिठो हूंदो त टैग्स वग़ैरह जो हिन में ऑप्शन ई कोन आयो आहे। उहो तॾहिं ईंदो जॾहिं वरी पाण हली हिनखे अपलोड करे एडिट जे ऑप्शन ते हलंदासीं, वरी पोइ पाण खे मज़ीद ऑप्शन मिलंदा। जी दोस्तों, जीअं तव्हां चैनल ते ईंदो त हिते तो तव्हांखे वीडियो नज़र कोन ईंदी जो पाण अनलिस्टेड करे रखी हुई। उन जे लाइ करे जेको आहे उहो पाण खे हितां खां वञिणो पवंदो कॉन्टेंट में। जेॾी महिल कॉन्टेंट में वेंदासीं त उते पाण खे उहा वीडियो नज़र ईंदी। ऐं जीअं तव्हां ऑप्शन ॾिसी सघो था थी अनलिस्टेड जो ऑप्शन अचे पियो। अगरि कंहिं ॿी वीडियो ते पाण हली ॾिसंदासीं त हिते व्यूज़ ॿुधाए पियो त उन जो मतिलबु इहो आहे त इहे पब्लिक थियलूं आहिनि। ऐं बाक़ी हिन ते जेको आहे ही हिकु निशान ठहियो पियो, इन जो मतिलबु इहो त इहा अञा ताईं पब्लिक नाहे थी। ही वीडियो जेका आहे उहा तव्हांजी अञा अनलिस्टेड में पई आहे। हिते टे डॉट्स नज़र अचनि था, इन टे डॉट्स ते तव्हां क्लिक कंदव ऐं उन खां पोइ हिनखे वरी एडिट जे बटन खे दॿाईंदव त हाणे तव्हां ॾिसंदव उहो जेको पहिरीं पाण टाइटल जेको आहे उहो लिखियोसीं उहो पंहिंजो अची वियो। डिस्क्रिप्शन जेका लिखी वेंदी उहा अची वेंदी। ऐं पर हिन में कुझु जेके आहिनि सो ऑप्शन वधीक अची वेंदा। जीअं हिते अची वियो मोर ऑप्शंस, ठीकु आहे। ऐं अल्टर कंटेंट तक जेको आहे उहो पहिरीं पाण वटि हुआ पर हाणे हिते मोर ऑप्शन वधी आहे। अगरि तव्हां एडिट वञी न कंदव त तव्हां ॾे इहो ऑप्शन कोन ईंदो। उन करे जीअं तव्हां हिते मोर ऑप्शन ते वेंदव त हाणे जेको आहे हिते तव्हां ॾिसो त तव्हां वटि मज़ीद ऑप्शन अची विया टैग्स। त हितां खां जेको आहे उहो पाण टैग जेके आहिनि उहे एड करे सघूं था। पर टैग जेके आहिनि उहे पाण हिते एड कोन कंदासीं। पर जेके सिंपल जे तौर ते तव्हांखे ॿुधायां त हिते जेको आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां टैग जेके आहिनि उहे एड करे सघो था। ठीकु आहे, हीअं कयो। उन खां पोइ इंटर दॿायोसीं त हाणे मथियो पंहिंजो टैग जेको आहे उहो लिखिजी वियो। पर इहा कारवाई जेका आहे उहा पाण हली क्रोम में कंदासीं। उन खां पोइ जेको आहे ही चए थो शार्ट रीमेक्स, इहो ऑप्शन पाण हुते करे आयासीं। उन खां पोइ एड पेड प्रोमोशन इहो पाण हुते करे आयासीं। हिते तव्हांखे हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ मिलंदी त कैटेगरी। इन ते जंहिं टाइम तव्हां क्लिक कंदव त हाणे ही उहे कैटेगरियूं आहिनि जेके हिते यूट्यूब अलो करे थो त उहा तव्हांजी जेका वीडियो आहे उहा कहिड़े क़िस्म जी आहे। मतिलबु हुनखे इहा ख़बर पवे यूट्यूब जे एल्गोरिदम खे त बाबा ही वीडियो जेका आहे उहा मूंखे ॾेखारणी कहिड़े माण्हुनि खे आहे। जेके ऑटोमेशन ऐं व्हीकल्स माना गाॾियुनि वग़ैरह सां दिलचस्पी रखनि था उन्हनि जे लाइ आहे। उन जे मुतालिक़ तव्हां ठाही आहे। या कॉमेडी आहे मतिलबु खिल ॿुग़ जे बारे में आहे। एजुकेट माना तव्हां माण्हुनि खे जेको आहे उहा को तालीम ॾियो पिया, पढ़ायो पिया। उन खां पोइ चए थो एंटरटेनमेंट। एंटरटेनमेंट में जेको आहे उहो कॉमेडी बि अची सघे थी। पर जे एंटरटेनमेंट सां रिलेटेड जेका आहे उहा वीडियो आहे। उन खां पोइ अचे थो फिल्म एंड एनिमेशन। त छा उहा का एनिमेशन ऐं फिल्म जी कार्टून वग़ैरह ठहनि था
त उन बारे में जेको आहे उहा वीडियो ठाही आहे। त ईअं जेको आहे तव्हां ॾिसंदव त हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कैटेगरियूं आहिनि। तव्हांजी वीडियो जंहिं कैटेगरी सां रिलेटेड हुजे उते करे सघो था। जीअं हाणे हीअ मुंहिंजी वीडियो आहे त हिनखे आउं हिते एजुकेशन ते टिक करे सघां थो ऐं आउं हिनखे साइंस एंड टेक्नोलॉजी जो पाण खे टेक्नोलॉजी जे बारे में पढ़ूं पिया ऐं एजुकेट करियूं पिया त असीं ॿिन्ही में करे सघूं था। पर आउं हिते जेको आहे छो जो मुंहिंजा वधि मां वधि जेके कीवर्ड हुजनि था उहे हाउ टू सां हुजनि था। तंहिंजे करे जेको असां आउं हिते साइंस एंड टेक्नोलॉजी खे क्लिक करे थो छॾियां। कमेंट्स पाण पहिरीं डिस्कस करे आयासीं। उन खां पोइ हिते पुछे थो त शो हाउ मेनी व्यूअर्स लाइक दिस वीडियो। माना जेके लाइक्स अचनि था न त उहा आउं हुते शो करियां त हिन वीडियो खे घणनि माण्हुनि लाइक कयो, यानी हुनजो सिस्टम त काउंट कंदो रहंदो। पर जेके व्यूअर अचनि था उन्हनि खे ॾेखारे थो बाबा हिन वीडियो खे 10 माण्हुनि लाइक कयो आहे, 1000 500 केतिरनि माण्हुनि लाइक कयो आहे। अगरि तव्हां इन खे टिक कंदव त पोइ हर कंहिंखे नज़र ईंदा पे। अगरि इहो टिक हटाए छॾंदव त पोइ सिर्फ़ु तव्हांखे नज़र ईंदा, ॿिया जेके व्यूअर्स ईंदा उन्हनि खे नज़र कोन ईंदा। त हिन ते टिक लॻाए छॾियो जीअं वधि खां वधि तव्हांजा जेकॾहिं लाइक्स अचनि था त उन सां ॿिए ते जेको आहे उहो सुठो इंप्रेशन पवंदो। ऐं हिते जेको आहे स्टैंडर्ड यूट्यूब लाइसेंस, हाणे इहो ई हूंदो त काफ़ी जेके आहिनि उहे पेड कोर्स ठाहिनि था, उहे चाहिनि था त हर को न ॾिसे। जंहिं माण्हू खे असीं सब्सक्रिप्शन ॾियूं त उहो माण्हू अची असांजे जेके ॾिए त इन टाइप जा कुझु हू पंहिंजा ज़ाती लाइसेंस ठाहिनि था। त अगरि तव्हांजो बि अहिड़ो कोई सिस्टम आहे त पोइ हिते करे वठो, अदरवाइज़ जेको आहे हिनखे यूट्यूब लाइसेंस ते स्टैंडर्ड ते ई तव्हां हिनखे छॾे ॾियणो आहे। उन खां पोइ जेको लास्ट ऑप्शन आहे हिन जे बारे में अगरि तव्हां वञी सर्च कंदव यूट्यूब ते त अलाए छा जो छा जेके आहिनि उहे यूट्यूबर इन जे बारे में चवनि पिया। हीअ जेको आहे अलो एम्बाइडिंग, इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं बि का वीडियो असीं कंहिं व्हाट्सअप ग्रुप या किथे बि शेयर करूं था त अगरि उहो माण्हू उते क्लिक करे थो, जीअं त अलो एम्बाइडिंग ते थियल आहे त जेकॾहिं उहो माण्हू उन वीडियो खे उते ई क्लिक कंदो त व्हाट्सअप में ई ॾिसंदो पियो, यूट्यूब ते ईंदो ई कोन। ठीकु आहे, अगरि तव्हां हिन जो चेक हटाए छॾंदव त हाणे हू जीअं ई क्लिक कंदो त हुनखे ऑटोमेटिक सिस्टम जेको खणी ईंदो यूट्यूब ते। ठीकु आहे, त हिते आउं अलो करे छॾंदो आहियां इन जे करे त मुंहिंजी वीडियो अगरि को बि ब्लॉगर पंहिंजी वेबसाइट ते पोस्ट करे या को दोस्त फेसबुक में जेकॾहिं पोस्ट करे थो त उहो भले माण्हू उते ई ॾिसी वठनि, उनजो इशू न आहे। ॿिया चवनि था त उनजो इशू इहो आहे त तव्हांजो उहो व्यू काउंट कोन थींदो, तव्हांजो वॉच टाइम काउंट कोन थींदो, त उते व्यूज़ काउंट थियनि था, वॉच टाइम काउंट थियनि था। पर बल्कि तव्हांजा व्यूज़ वधी सघनि था अगरि को दोस्त तव्हांजी वीडियो खे पंहिंजे जेको आहे जी ब्लॉगिंग जूं वेबसाइटूं हुजनि थियूं उन ते अगरि को पब्लिक करे छॾे त तव्हांजा जेके आहिनि उतां खां व्यूज़ वधी सघनि था। तंहिंजे करे भले हिनखे अलो इम्बाइडिंग करे छॾियो। बाक़ी तव्हां वञी सर्च कंदव त उते सभु चवनि पिया त बाबा हिन ऑप्शन खे त लाज़मी बंदि करियो, जो हुते जेके व्यूज़ ईंदा उहे तव्हांजा व्यूज़ काउंट कोन थींदा। अहिड़ी ॻाल्हि न आहे, हीअ तव्हांजा बाक़ाइदा व्यूज़ जेके आहिनि उहे बि काउंट थींदा ऐं तव्हांजो वॉच टाइम काउंट थींदो। ऐं तव्हां जेको आहे इन जी तस्दीक लाइ इहो साॻियो क्वेश्चन जेको आहे चैट जीपीटी खां बि करे सघो था, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त इन खे टिक करे रखंदा करियो, जंहिं हिन सां तव्हांजा व्यूज़ जेके आहिनि उहे वधी सघनि था। उन खां पोइ जेको आहे डिलीट फ्रॉम यूट्यूब, इहो ऑप्शन हिते पहिरीं जेॾी महिल पाण हुआसीं त एंड में अपलोड जो ऑप्शन आयो, उहो पाण दॿाए छॾियो, उहा वीडियो अपलोड थी वई। त हाणे हिते पाण वटि ऑप्शन आहे त अगरि तव्हां चाहियो त इन वीडियो खे डिलीट करणु चाहियो त डिलीट करे सघो था। ॾिसां इहो बि काफ़ी दोस्तनि जो मूं माना पढ़िया आहिनि सर्च में त लिखियो पियो हूंदो आहे त यूट्यूब था वीडियो डिलीट कीअं करियो। त उहो बि तव्हां हिन जॻह ते अची हितां खां डिलीट जे बटन खे दॿाईंदो त उहा तव्हांजी वीडियो जेका आहे उहा डिलीट थी वेंदी। जी दोस्तों, वाईटी स्टूडियो में जेका असीं पंहिंजे वीडियो जी एसईओ करे सघियासीं उहा पाण करे छॾी। ऐं हाणे कुझु ऑप्शन्स आहिनि जीअं हुते पाण टैग्स लिखी सघियासीं पिए, हुते पाण कोन लिखिया। त पहिरीं त पाण जेके आहिनि उहे टैग हथु करे था वठूं, उन्हनि जे लाइ जेको आहे पहिरीं तव्हां वेंदो रैपिड टैग्स ते, उन में वञी हिते लिखे थो यूज़ टैग्स जनरेटर, इन ते तव्हां क्लिक कंदो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेको आहे हिते सर्च में वञी पंहिंजी जेका वीडियो जो टाइटल आहे, जेको तव्हांखे पहिरीं ॿुधायो त टाइटल 5 तरफ़ां ईअं हथरादू न लिखिजो, उनखे वञी यूट्यूब ते सर्च कजो। ऐं या जेका पंहिंजी ॿी वीडियो अपलोड थियल आहे उन मंझि ॾिसजो त गूगल ट्रेंड्स मां वञी उतां खां तव्हां पंहिंजो टॉपिक खणिजो। उन खां पोइ उहो साॻियो टॉपिक जेको त तव्हां चूज़ कयो उहो हिते लिखंदव। जीअं ई तव्हां टॉपिक उहो पंहिंजो टॉपिक लिखंदव त हिते काफ़ी सारा जेके आहिनि उन सां रिलेटेड जेके आहिनि उहे तव्हांखे टैग ॾींदो। ऐं हिन जे हेठि हिकु ऑप्शन हूंदो कॉपी जो, उहो टैग जेके आहिनि उहे तव्हां उतां खां हितां खां कॉपी कंदव। ऐं हाणे पाण जेको आहे उहो हलंदासीं गूगल क्रोम ते। जीअं पाण हिते गूगल क्रोम ते अचूं था त मूं वटि पहिरीं ऑलरेडी खुलियल हो, अगरि तव्हां वटि इहो खुलियल आहे त ठीकु आहे, अगरि न आहे खुलियल त तव्हां जेको आहे हिते वञी न्यू टैब या हिन शक्ल में जेको उहो तव्हां वटि ईंदो त उन में जेको आहे तव्हां लिखंदव यूट्यूब स्टूडियो, जीअं हिते लिखियो पियो आहे। इन खे पाण हिते क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण खां पोइ
जीअं ई पाण हिते हिनखे टैप कंदासीं त हीउ वापसि जेको उहो तव्हांखे वाईटी स्टूडियो ऐप जेका तव्हां डाउनलोड थियल आहे उन ते खणी वेंदो। त उन खां बचण जे लाइ तव्हांखे इहो करिणो आहे त हिते थोरी देरि तक क्लिक करे रखंदो। उन खां पोइ हिते ओपन इन न्यू टैब ते क्लिक कंदो। जीअं ई ओपन इन न्यू टैब ते कंदो त हिते हिकु टैब जेको आहे उहो तव्हांजो वधी वेंदो। उन टैब ते जेको आहे क्लिक करे तव्हां जेको न्यू टैब हिते खुलियो हूंदो उन ते क्लिक करे तव्हां पंहिंजो वाईटी स्टूडियो जेको आहे खोले सघो था। हाणे खुलण खां पोइ जेका वीडियो पाण अपलोड कई उहा त हिते पाण खे किथे नज़र कोन थी अचे। त उन जे लाइ करे पाण हिते क्लिक कंदासीं त हाणे जेको आहे हिते पाण खे कॉन्टेंट शो कंदो। पाण जीअं ई हिन वीडियो ते क्लिक कंदासीं त हिन जे बारे में सॼी जेका तफ़सीलात आहे उहा अची वेंदी। हाणे पाण जेको टाइटल लिखी छॾियो उहो अची वियो। डिस्क्रिप्शन पाण कोन हिन में लॻाई हुई। थंबनेल पाण जेका आहे उहा हिन में कोन लॻाई। अगरि लॻाइणु चाहियूं थोरो हिनखे ज़ूम करियां जीअं तव्हांखे आसानी सां नज़र अचे। त हिते जेकॾहिं ही शयूं जेके आहिनि उहे तव्हांखे जाम तंग कंदियूं जो घड़ी घड़ी अची वेंदियूं। त उन लाइ तव्हांखे जेको आहे हिनखे बार बार जेको आहे उहो ज़ूम आउट ऐं ज़ूम इन कंदो तॾहिं तव्हां लाइ आसानी थींदी। त हिते जेको आहे उतां खां थंबनेल पाण लॻाए सघूं था। हितां खां कंहिं प्ले लिस्ट में जेके प्ले लिस्टूं ठहियल हूंदियूं हिन चैनल में उन्हनि में हिनखे ऐड करे सघूं था। मिसाल जीअं हिन में पाण करे था छॾियूं। इन में करण खां पोइ जेको आहे हिते डन जो ऑप्शन अचे थो। हिते हिनखे डन करे छॾंदासीं त हाणे ही उन प्ले लिस्ट में जेको ऐड थी वियो। उन खां पोइ जेको आहे ऑडियंस जो मेड फॉर किड्स इहो पाण पहिरीं सिखी आयासीं। इन खां पोइ अञा शो मोर ते हलंदासीं। उन खां पोइ जेको आहे हिते मेन शइ पंहिंजी अची वई टैक्स जंहिंजे लाइ पाण ख़ासि करे हिते आयासीं। त हाणे हिते फ़ाइदो इहो थींदो त जीअं ई पाण उतां रेपिड टैक्स तां जेके टैग खयां हुआ पई कया त हेठि हिते ॾिसो इहे ऑप्शन में जेको आहे ऑटोमेटिक अची विया आहिनि। त हिते तव्हां जीअं ई हिन ते क्लिक कंदो त उहे जेके बि टैक्स पाण लिखिया हुआ उहे सभु हिते अची वेंदा। ऐं हिननि में तव्हां ॾिसंदो त ही लफ़्ज़ जेके आहिनि ॻंढिया पिया आहिनि ईअं न आहे। हिन में जिते जिते बि हिननि जेको आहे कामा जी ही निशानी ॾिनी आहे इन हर कामा खां पोइ जेको आहे इहो लफ़्ज़ अलॻि अलॻि जेके आहिनि उहे ऑटोमेटिक थी वेंदा। अदरवाइज़ अगरि हुते हली पाण लिखो आहे त उहे सभु जा सभु जेके आहिनि उहे हिकु लाइन में ई जेके आहिनि उहे हिते अचंदा। ऐं अगरि उन हूंदे बि का तव्हांखे अगरि अहिड़ी का कंफ्यूजन थिए त पोइ उनखे बहितर आहे त तव्हां जेको आहे उहो हुनखे वन बाय वन एडिट बि करे सघो था। जीअं हाणे हिते तव्हां ॾिसो ही जेके टैक्स जेके पाण हया उहे ॾिसो कीअं सभु जीअं हुते हुया ईअं जो ईअं हिते अलॻि थी विया। अगरि पाण इहे साॻिया टैग जेकॾहिं वाईटी स्टूडियो ऐप में हली पेस्ट करियो आहे त उहे ईअं सभु अलॻि कोन थियनि उहे सभु हिकु लाइन में अची वञनि ऐं उते तव्हांखे हिकु हिकु लफ़्ज़ खे वरी अलॻि करिणो पए जंहिंमें तव्हांजा कई कलाक लॻी वञनि। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे उहो हिते असांखां पुछे थो तव्हांजी वीडियो जेका आहे उहा कहिड़ी ज़बान मंझि आहे। जी पंहिंजी मुंहिंजी जेका वीडियो आहे उहा सिंधी लैंग्वेज में आहे। तव्हां हुते सिंधी लैंग्वेज जेका आहे उहा सेलेक्ट करे छॾींदुसि। ठीकु आहे। हिते मुख़्तलिफ़ जीअं तव्हां क्लिक कंदो त लैंग्वेज अची वेंदियूं। तव्हांजी वीडियो जी जेका लैंग्वेज हुजे उहा तव्हां जेका आहे उहा सेलेक्ट कजो। उन खां पोइ जेको आहे पुछे थो तव्हांजा टैग्स जेके आहिनि ऐं टाइटल ऐं डिस्क्रिप्शन उहे तव्हां कहिड़ी लैंग्वेज में लिखियूं आहिनि। ठीकु आहे। इहे अगरि तव्हां लिखणु चाहियो त बहितर आहे जेका रियलिटी हुजे उहा लिखी छॾियो। उन खां पोइ ही काफ़ी सारी शयूं जेके पहिरीं पाण ज़िक्र करे आयासीं हिन में पुछंदो आहे त वीडियो जी रिकॉर्डिंग कॾहिं थी हुई ऐं वीडियो जी लोकेशन छा आहे। हाणे हिन जे बारे में के दोस्त चवनि था उहा जिते तव्हां वीडियो रिकॉर्ड कई आहे मिसाल पाण के हली बादशाही मस्जिद जी अगरि वीडियो रिकॉर्ड कई आहे त पोइ उन पॉइंट खे मेंशन करे छॾियो त हिन जॻह जी आहे त जेको बि माण्हू को उन पॉइंट खे सर्च कंदो त उते तव्हांजी वीडियो जेका आहे उहा ईंदी। ऐं के वरी दोस्त चवनि था त न जंहिं मुल्क जंहिं ऑडियंस खे टारगेट करणु चाहियो था त उहो लिखो। त हिते इहो हूंदो त जंहिं जॻह जी तव्हां वीडियो ठाही आहे कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ठाहींदा आहिनि। जीअं को ताजमहल जी ठाहे पियो त उहो लोकेशन जेको आहे ताजमहल आगरा खे मेंशन करे छॾंदो त ही वीडियो हिन जॻह जी आहे। ऐं ॿिया उहे सभु ऑप्शन आहिनि जेके हुते पाण डिस्कस करे आया आहियूं। उन खां पोइ एंड स्क्रीन ऐं कार्ड। हाणे एंड स्क्रीन ऐं कार्ड जी कहाणी छा हूंदी आहे इहे काफ़ी इंपॉर्टेंट आहिनि। त जीअं तव्हांजी वीडियो जेका आहे जी ही पाण वीडियो अपलोड कंदासीं ही जीअं ई हली एंड थींदी वीडियो त हिते पाण जेका पंहिंजी वीडियो जो ॿी जो लिंक ॾियणु चाहियूं जेको पाण चाहियूं था त उहा हिते एंड में नज़र अचे। ऐं जेको माण्हू ही वीडियो मुकमल ॾिसे थो पोइ हिन ते क्लिक करे त मुंहिंजी नेक्स्ट वीडियो ते अची वई। त उनखे लॻाइण जे लाइ जीअं हिते पाण वटि ऑप्शन आहे इन में तव्हां पेन जे ऑप्शन ते जेको आहे उहो क्लिक कंदो त हिकु अलॻि जेको आहे उहा हिते पाण वटि विंडो खुली वेंदी। उन में पहिरीं त पाण खां टाइम पुछंदो त किथे जेको आहे उहा एंड स्क्रीन नज़र अचे। पर उहो तव्हां भले हिन जो ऑटोमेटिक जेको आहे उहो छॾे ॾिजो। जी ही आख़िरी हिते ॿुधाए पियो त हिते जेको आहे उहो तव्हांजी एंड स्क्रीन जेका आहे उहा जेॾीमहिल को व्यूअर हिते पुॻो त उनखे नज़र अचणु शुरू थी वेंदी। अच्छा एंड स्क्रीन लॻाइण जे लाइ जेके ऑप्शन आहिनि हीअं जीअं साइड ते करियां पियो ईअं करण में तव्हांखे परेशान कंदो त तव्हां हुनखे ज़ूम इन ऐं ज़ूम आउट
ते करे कमु हलाइजो त उहो तव्हां लाइ आसानी थींदी। जीअं हाणे हिते जेको आहे उहो पुछे थो त पहिरीं तव्हां ॿुधायो त तव्हांजी एंड स्क्रीन कीअं अचे, जीअं हीअ हिकु ऑप्शन आहे। उन खां पोइ हीअ ऑप्शन आहे, हिन में हिकिड़ी वीडियो ऐं पंहिंजो चैनल जेको आहे उहो ॾेखारे सघो था। हिन में हिन साइड ते चैनल ऐं हिन साइड ते जेको आहे उहो वीडियो ॾेखारे सघो था। हिते बि जेको आहे तव्हां 2 वीडियो लॻाए सघो था। त हिन में जेका बि शइ तव्हां ऐड करणु चाहियो था, जस्ट उन ते तव्हां क्लिक कंदो। जी, पाण मिसाल जे तौर ते हीअ जेको आहे ऑप्शन जो सेलेक्ट कयो। त हाणे तव्हां ॾिसो अहिड़े तरीक़े सां 2 जेके आहिनि उहे पाण वटि ऑप्शन अची विया। हाणे जी पहिरीं जेका वीडियो आहे हिते हिन जे कुंडुनि ते जेके डॉट आहिनि इन्हनि सां तव्हां हिन खे नंढो या वॾो करे सघो था। ऐं हाणे इहो आहे त बाबा हीअ जेका पहिरीं आई आहे इन में असांजी कहिड़ी वीडियो नज़र अचे, उन जे लाइ पाण जेको आहे हिते हलंदासीं। हिते पाण खे पाण ई चए थो बेस्ट फॉर व्यूअर्स, जेका व्यूअर्स लाइ सुठी हुजे, या चूज़ स्पेसिफिक वीडियो, या तव्हां पंहिंजी पसंदि जी का वीडियो खणणु चाहियो था। त तव्हां जीअं पंहिंजे पसंदि वारे ते क्लिक कंदो, तव्हांजे चैनल ते जेके वीडियोज़ हूंदियूं उहे जेके आहिनि नज़र अची वेंदियूं। जीअं पाण हिन ते क्लिक करे था छॾियूं, हिकिड़े में पाण इहा ऐड करे छॾी। हाणे ॿिए ऑप्शन ते जीअं ई पाण क्लिक कंदासीं त हाणे हिन जे लाइ वरी पाण खे इहे ऑप्शन मिलनि था त तव्हां कहिड़ी जॻह मोस्ट रीसेंट अपलोड माना जेका वेझड़ाई में तव्हां कई आहे, अगरि इन ते तव्हां छॾे ॾींदो त पोइ हिन वीडियो खां ॿी जेका ईंदी उनजो ऑटोमेटिक हिन ते लिंक जेको आहे सो हिक ॿिए ते ईंदो पियो। पर जेकॾहिं तव्हां का स्पेसिफिक खणणु चाहियो था त वरी बि हिते वेंदो चूज़ ते, जेका तव्हां वीडियो चूज़ करणु चाहियो। अगरि तव्हां जेको प्ले लिस्टूं ठहियल आहिनि प्ले लिस्ट ऐड करणु चाहियो त उन जे लाइ बि हिननि में ऑप्शन आहिनि। वधीक तव्हां पाण बि जेको आहे हिनखे एक्सप्लोर करे सघो था। जीअं ॿी पाण हीअ वीडियो लॻाए छॾी त हाणे तव्हां ॾिसो हीअ पंहिंजूं 2 वीडियो जेके आहिनि उहे एंड स्क्रीन ते अची वियूं। माना हाणे जॾहिं बि को एंड ते पुॼंदो त हुनखे हीअ 2 वीडियो पंहिंजूं नज़र ईंदियूं। थियण खां पोइ जेको आहे हीअ मथे ऑप्शन अचे थो सेव जो, हिते पाण हिनखे सेव करे छॾंदासीं। जीअं तव्हां सेव करे छॾंदो त हाणे तव्हांजी एंड स्क्रीन जेका आहे उहा एड थी वई। उन खां पोइ कार्ड्स, हाणे कार्ड्स जी छा कहाणी आहे, जीअं मुंहिंजी वीडियो अगरि तव्हां ॾिठी हूंदियूं त आउं किथे कंहिं कंहिं जॻह ते चवंदो आहियां त अगरि तव्हां मुंहिंजी पहिरीं वीडियो नाहे ॾिठी त हुते लिंक ॾेई छॾंदुसि, तव्हां ॾिसी वठिजो। ईअं चवंदो आहियां त उहो मूंखे टाइम नोट करिणो हूंदो आहे त मूं उहा कहिड़ी जॻह ते चयो। अगरि टाइम जी मूंखे सही ख़बर न आहे त पोइ जेको आहे उहो प्ले जो ऑप्शन जेको आहे प्ले जो ऑप्शन आयो आहे, इन खे तव्हां प्ले कंदो ऐं प्ले करे हिते ॾिसंदो तव्हांजी वीडियो जो उहो पार्ट कहिड़ी जॻह ते अचे थो जिते असांखे कार्ड लॻाइणो आहे। ठीकु आहे, जिते माना इशारो कयो हूंदो तव्हां उहो टाइम नोट करे उते हिनखे कंदो स्टॉप त हा हिते मूंखे कार्ड लॻाइणो आहे। हाणे कार्ड लॻाइण जे लाइ किथां खां लॻाईंदासीं, हाणे हिते चए थो तव्हांखे का उते वीडियो मेंशन कराइणी आहे, प्ले लिस्ट मेंशन कराइणी आहे, या को ॿियो चैनल आहे। जी काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त यार इन मुतालिक़ मूं जेके आहिनि वीडियो मुंहिंजे ॿिए चैनल ते रखियो हिते लिंक ॾियां थो, तव्हां क्लिक करे उते वञी सघो था। त पोइ तव्हां हिननि ऑप्शन में को ऑप्शन जेको आहे उहो चूज़ करे सघो था। जीअं पाण कंहिं वीडियो जो लिंक ॾियणु चाहियूं था, जीअं ई हुन ते क्लिक कंदासीं त उहे जेके पंहिंजूं वीडियोज़ हूंदियूं उहे अची वेंदियूं। जंहिं वीडियो ते तव्हां जेका पब्लिक थियल हूंदी उन जो तव्हां जेको आहे लिंक ॾींदो, मिसाल पाण हिन वीडियो जे हिते लिंक ॾेई था छॾियूं त हाणे हिते ॾिसंदव त जेका पहिरीं पाण ख़ाली लाइन हली थिए हाणे हुन सां गॾु कुझु ॿियो बि निशान अची वियो। इन जो मतिलबु त हाणे पंहिंजो कार्ड हिकु जेको आहे उहो इन पॉइंट ते एड थी चुको आहे। ठीकु आहे, जीअं हीअ तव्हां ॾिसो पिया हाणे हीअ जेको आहे स्क्रीन ते कार्ड आहे। हाणे इन वीडियो जे इन पॉइंट ते जेको दोस्त आयो ऐं इन कार्ड ते क्लिक कंदो त उहो डायरेक्ट हुन वीडियो ते हलियो वेंदो। इहो लॻाइण खां पोइ तव्हां हिनखे हिते सेव कंदो त हीअ बि तव्हांजो जेको आहे उहो कार्ड जेको आहे उहो हिते लॻी वियो। ऐं सॼी जी सॼी वीडियो हितां खां बि अपलोड करे सघिजे थी, पर ज़्यादातर दोस्त मोबाइल यूज़र आहिनि ऐं उन्हनि जी हिकिड़ी जेका रुटीन ठही पई आहे उतां अपलोड करण जी, त भले उते अपलोड करियो। बाक़ी 3 कम जेके आहिनि उहे हिते अची करियो, हिकिड़ो एंड स्क्रीन ऐं कार्ड लॻाइण ऐं टैग्स जेके आहिनि उहे तव्हां हिते लिखी छॾियो जो थोरा ईज़ी थी वेंदा। अगरि हुते लिखंदव त तव्हांखे थोरो टाइम लॻंदो, हिते त कुझु डिस्टर्ब कंदो आहे। इन जे करे जो ही मोबाइल जी स्क्रीन जेका आहे उहा नंढी हुजे थी ऐं हिते ऑप्शन्स वधीक आहिनि। उन जे लाइ पाण हिनखे ज़ूम इन ऐं ज़ूम आउट कंदासीं। जीअं हींअर मुंहिंजी तस्वीर आहे इते जेकॾहिं पाण हलणु चाहियूं था पाण वारी वीडियो ते त 2 फिंगर्स जेके आहिनि उते रखी उते ज़ूम कंदो त डायरेक्ट तव्हां जेको आहे उहो उन पॉइंट ते जेको आहे सो पुॼी वेंदो। ठीकु आहे, उन इहो सभु कुझु करण खां पोइ जेको आहे उहो हितां तव्हां वीडियो खे सेव करे छॾियो। ऐं हाणे अगरि तव्हां 100% मुतमिन आहियो त मुंहिंजी वीडियो ओके आहे या तमामु जेका सेटिंग आहे उहा असां हिन में करे छॾी आहे, त पोइ हाणे हिते अनलिस्टेड जी जॻह ते वञी तव्हां हिनखे पब्लिक जे ऑप्शन ते जेको आहे उहो हितां खां बि क्लिक करे सघो था, स्टूडियो मां बि करे सघो था। जीअं हाणे पब्लिक ते जेको आहे उहो पाण हिनखे क्लिक करे ऐं हिते डन जे ऑप्शन ते हिते पाण डन करे छॾंदासीं त इहा वीडियो जेका आहे पब्लिक थी वेंदी। पर हीअ चैनल कुझु ॿी टाइप जो आहे, उन ते आउं पब्लिक कोन थो करणु चाहियां, तंहिंजे करे जेको आहे उहो आउं हिनखे अञा ताईं प्राइवेट या अनलिस्टेड ई हिन ते अनलिस्टेड ते ओके करे ऐं उन खां पोइ सेव जो जेको बटण आहे इन खे दॿाए थो छॾियां।
त दोस्तों हीअ अथव बिल्कुलु बहितरीनु ऐं मुकमल तरीक़ो वीडियो खे अपलोड करण जो। ऐं उमेद आहे त हिन वीडियो ॾिसण खां पोइ जिन दोस्तनि मुकमल ॾिठी हूंदी उन्हनि खे ॿी वीडियो ॾिसण जी ज़रूरत कान पवंदी।